बेहतरीन फनकार शमन अली मीराली के बारे में तो शमन अली मीराली केर ऐं किथां जो आहे। शमन अली मीराली के सिंध में एडी इज्जत एडी शोहरत छो मिली ऐं शमन अली मीराली जो उस्ताद केर आहे। दोस्तों शमन अली मीराली जा घणा एल्बम रिकॉर्ड थियल आहिनि। दोस्तों शमन अली मीराली सिंध जो एक पुराने ज़माने जो बेहतरीन फनकार आहे ऐं जंहिं टाइम में जलाल चांडे जो उरूज हुयो त पोइ शमन अली मीराली भी यकतारी चपड़ीअ ते पंहिंजा सॉन्ग ॻाइण स्टार्ट कया ऐं शमन अली मीराली जो वालिद जेको लाल बश्क मीराणी हुयो उहो भी जेको आहे सो फनकार हुयो ऐं शमन अली मीराली के सिखा बि पंहिंजे पीउ वटां ई मिली। तो दोस्तों शमन अली मीराली पुराने ज़माने जो यकतारी चपड़ीअ जो बेहतरीन फनकार हुयो ऐं अॼु ताईं भी शमन अली मीराली जा खोड़ सारा एल्बम एक अक्टल मुताबिक़ 500 खां मथे ऑडियो एल्बम रिकॉर्ड थियल आहिनि ऐं शमन अली मीराली भी बेहतरीन सिंध जो फनकार आहे। दोस्तों फनकारनि में अणविंदड़ थी वेंदी आहे जॾहिं जलाल चांडियो 2001 में हिन दुनिया मां लाॾाणो कयो त पोइ हे जेके फनकार शमन अली मीराली ऐं ॿिया फनकार हुया इन्हनि जो तमामु घणो उरूज हुयो सिंध में ऐं तमामु घणा एल्बम इन्हनि जा रिलीज़ कया विया ऐं सिंध में तमामु घणो ॿुधो वियो। दोस्तों उन खां पोइ जॾहिं मुमताज़ अली मौलाईअ कदम रखियो ॻाइण जी तरफ़ शाइरी छॾे जॾहिं फनकारीअ जी तरफ़ आयो त पोइ थोरी घणी मंदी थी हिननि फनकारनि जी। पोइ हिननि खे माण्हू घटि ॿुधणु लॻा ऐं मुमताज़ मौलाईअ खे तमामु घणो सिंध में शोहरत भी मिली ऐं माण्हू ॿुधण भी लॻा। तो दोस्तों शमन अली मीराली यकतारे चपड़ीअ ते पहिरीं ॻाईंदो हुयो लेकिन जॾहिं यकतारे चपड़ीअ जो उरूज ख़तमु थियो 2001 में पोइ वरी 2018 खां वठी जेको आहे सो शमन अली मीराली बि बाजे जी तरफ़ आयो। पोइ वरी बाजे जी तरफ़ ॻाइण स्टार्ट कयो। शमन अली जा पुराणा जेके भी गीत तव्हां ॾिसंदव तमामु बेहतरीन गीत रिकॉर्ड थियल आहिनि ऐं शमन अली मीरालीअ जो आवाज़ भी तमामु बेहतरीन आहे। दोस्तों शमन अली मीराली पहिरों पंहिंजो एल्बम जॾहिं रिलीज़ कराइण हैदराबाद वियो पे रेडियो पाकिस्तान ते त रेडियो पाकिस्तान वारनि उते हिन जो पहिरों जेको आहे सो गीत रिलीज़ कयो। जॾहिं उन खां पोइ शमन अली मीराली अॻु में पहिरीं दरगाहनि ते ऐं जेको आहे सो नंढनि वॾनि प्रोग्रामनि ते ॻाईंदो रहंदो हुयो लेकिन जॾहिं PTV ते हिन जो सॉन्ग रिलीज़ थियो उन खां पोइ जेको आहे सो सिंध जा ऐं पूरे पाकिस्तान जी जेके कंपनियूं आहिनि उन्हनि शमन अली मीरालीअ सां राब्तो करणु स्टार्ट कयो ऐं शमन अली मीरालीअ जा पोइ सॉन्ग जेको आहे सो रिलीज़ थियणु स्टार्ट थिया। पोइ सिंध में उनखे मक़बूलियत मिली ऐं पोइ वरी जेको आहे सो जेके केस्टूं कंपनी वारा आहिनि उन्हनि शमन अली मीरालीअ सां राब्तो करे हज़ारनि जी तादाद में शमन अली मीरालीअ जा एल्बम रिकॉर्ड कराया विया। दोस्तों अॼु ताईं बि शमन अली मीराली सिंध में तमामु घणो मक़बूल आहे ऐं शमन अली मीरालीअ जा अॼु ताईं बि केस्ट माण्हू ॿुधी ऐं तमामु बहितर महसूसु कनि था। त वरी महिरबानी मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में तेसिताईं ॾींदा इजाज़त।